जी बिल्कुलु गुज़िरियल ॾींहुं ग्रैंड अलायंस प्राइवेट स्कूल एसोसिएशन जे तरफ़ां कराची प्रेस क्लब में हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई, जंहिंमें एंटी करप्शन मथां जेको आहे मुबैना ज़्यादतनि जा इल्ज़ाम लॻाया विया। जंहिं खां बाद जेको आहे गुज़िरियल राति एंटी करप्शन जे तर्जुमान जेको आहे हिकु प्रेस रिलीज़ जारी कई। इन्हनि समूरनि जेके इल्ज़ाम आहिनि उन्हनि खे बेबुनियाद करना। उन हवाले सां हिन वक़्तु पाण सां डायरेक्टर एंटी करप्शन मिस्टर हकनवाज़ शर साहब जेको आहे उहो मौजूदु आहे। पाण इन जे सॼे मामले ते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं। शर साहब, तव्हां ॿुधाईंदो त हीअ जेको प्राइवेट स्कूलनि वारा इल्ज़ाम हणनि था पिया, इन सॼे वाक़िए जे पोयां पस मंज़र छा आहे? एक्चुअली मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध गवर्नमेंट 2013 में हिकु सिंध चिल्ड्रन्स राइट और फ्री एंड कंपलसरी एजुकेशन 2013 पास कयो, जंहिंमें हिकिड़ी शिक रखियल हुई जंहिंजो आर्टिकल हुयो त भई जेके बि प्राइवेट स्कूल्स आहिनि उहे 10% ॿारनि खे फ्री एजुकेशन ॾींदा। इन हवाले सां सखर हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल थी। उन ते स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट डायरेक्टर प्राइवेट स्कूल्स हिकिड़ी रिपोर्ट जमा कराई त भई असां कुझु स्कूलनि जी ऑडिट कई आहे त जंहिंमें हिन लेवल ते कंप्लायंस थिए पई, पर कोर्ट सगोरी उन में वधीक हुकुम कयो त न, इहो एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट हिन खे वेरीफाई करे रिकॉर्ड खे त वाकई जेका सिंध चिल्ड्रन फ्री एंड कंपलसरी एजुकेशन एक्ट 2013 आहे उनजी कंप्लायंस थिए पई या न थिए पई। पोइ उनजी कंप्लायंस में 12 जनवरी ते उहो हाई कोर्ट में रखियल आहे त असां छाकाणि त स्कूलनि जूं मोकलूं हुयूं, त जीअं ई स्कूल खुलिया त असां पंहिंजे टीमुनि खे जेको एजुकेशन डिपार्टमेंट जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि उन्हनि सां गॾिजी करे रवानो कयोसीं ऐं प्राइवेट स्कूलनि जे नुमाइंदनि खे बि अप्रोच कयो, मैनेजमेंट खे अप्रोच कयो, ताकी हाई कोर्ट जे ऑर्डर जी कंप्लायंस थिए ऐं इहो चेक करे सघिजे त वाकई ईअं थिए पियो न पियो थिए। उन में पोइ वरी जेके हाई स्कूल प्राइवेट स्कूल जी एसोसिएशन्स आहिनि उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ी कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस थी हुई त भई एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट हाई स्कूलनि जे अंदरि नथी अची सघे। उन्हनि खे अहिड़ी शिकायतूं कोन ॿुधायूं, पर हुन इहो चयो त भई एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट जो इहो डोमेन न आहे। हाणे छाकाणि त इहो हाई कोर्ट जो ऑर्डर आहे, जेकॾहिं हुननि खे का बि अहिड़ी उन ते आहे ग्रीवेंसिस आहे त उहो हाई कोर्ट जे उते हलिया वञनि, उन ऑर्डर खे चैलेंज कनि या हाई कोर्ट में रिव्यू दाख़िल कनि, जेको बि कानूनी तरीक़ो आहे। अच्छा सर, ही जेको आहे गुज़िरियल ॾींहुं हिननि प्रेस कॉन्फ्रेंस में इहो बि ॼाणायो त जेको आहे प्राइवेट स्कूल जेके आहिनि उहे बिना सबब सील कया विया आहिनि। छा एंटी करप्शन हिन वक़्तु ताईं के स्कूलनि अञा सील कया आहिनि? न, इहो बिल्कुलु न आहे। असांजो मैंडेट बि न आहे स्कूल सील करण जे लाइ। हाई कोर्ट जो बि कहिड़ो ऑर्डर न आहे। असांखे सिर्फ़ु वेरीफाई करिणो आहे त 10% एजुकेशन जेका रिपोर्ट ॾिनी आहे डायरेक्टर प्राइवेट स्कूल्स, त वाकई उहो 10% ते अमल थिए थो नथो थिए। असांजो मैंडेट तमामु मुख़्तसिर आहे। असांजो इहो आहे त जेके हुननि जा पेरेंट्स आहिनि उहे बि हिकिड़ो एफिडेविट जेकॾहिं हुननि को जमा करायो आहे त उहे वेरीफाई कनि त वाकई उहे मुतमइन आहिनि न आहिनि। ॾिसो, पर्पज़ इहो आहे त जेको असां वटि डिसएडवांटेज क्लॉस आहे, अंडर प्रिविलेज क्लॉस आहे, उहो सुठनि तालीमी इदारनि में तालीम नथो पिराए सघे, कॉस्टली फीस आहिनि, ॿियो आहे। त इन करे सिंध गवर्नमेंट हिकिड़ी पॉलिसी ठाही त भई 10% एटलीस्ट चिल्ड्रन तव्हां अकोमोडेट कयो, बिकॉज हिकिड़ो प्रॉफिटेबल बिज़नेस में उहे हलनि पिया। इन बेसिस ते पोइ उन में कंप्लेंट्स हुयूं, शिकायतूं हुयूं। डेफिनेटली हाई कोर्ट इन खे इम्प्लीमेंट करण जे लाइ इहे असांजी कमेटियूं ठाहियूं ऐं असां उनजी कंप्लायंस में हलूं पिया। जी बिल्कुलु, डायरेक्टर एंटी करप्शन हकनवाज़ शर साहब जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त हाई कोर्ट जे हुकुम ते जेको आहे हू बसि हिकु जांच जे हवाले सां ई जेको आहे उन्हनि स्कूलनि में विया आहिनि। जी।